शेर ते गौर हुजे अते खावे नाही मैं ते तन दा मास खवाया ये जवाब वठी दो देवा चूरी अते खावे नाही चूरी अके खावे नाही मैं ते तन दा मास खवाया एक दिन ऐसी उडनी उडिया उस पर न फेरा पाया न खणो अखियूं मां अदा खे कज़ा चई न विझां खणो अखियो मां अदा खे कज़ा चई न विझां दवा खे ज़हर खे दवा चई
ख़ासि कंदा वञायो बग़ैर पर्दनमा मस्तन जिया तूं महफ़िल में मिटीअ जे पुता खे मुबादा खुदा चई न विझां वो मिटीअ जे पुता खे मुबादा खुदा चई न विझां न खण अखियूं सितम न कर तू अखिन जो सितम न कर तू अखिन जो अखिन की न कयो जो रत न रुनाऊं 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 अखिन की न कयो जो रत न रुनाऊं पलाणी जे प्रिय खे बीठे ॾिठाऊं कने अखिन खे आऊं